अमेरिका 25,000 अफ़गानियुनि खे पाकिस्तान मां निकाली ॾियण ते एतिराज़ वारे छॾियो आहे। अमेरिका इख़्तियारनि तरफ़ां अहिड़नि अफ़गानियुनि जी फ़हरिस्त पाकिस्तान सरकारी हवाले कई वई आहे। उन हवाले सां सिफ़ारती ज़रिए अमेरिका सरकार पाकिस्तान खे हिकिड़ो ख़त लिखियो आहे, जंहिं में ॼाणायो आहे त पाकिस्तान में रहंदड़ अहिड़नि 25,000 अफ़गानियुनि शहरियुनि खे मुल्क मां निकाली न ॾिनी वञे, जिन खे अफ़गानिस्तान मां निकरण खां पोइ के ॿिए हंध ते आबाद कयो वेंदो ऐं उन मक़सद लाइ कमु हलंदड़ आहे। ज़रियुनि मूजिबि पाकिस्तान जे इख़्तियारनि इन सिलसिले में अमेरिका लिस्ट ते एतिराज़ वारे छॾियो आहे। वाज़िह रहे त उहे अफ़गानी आहिनि जिन अफ़गानिस्तान में अमेरिका कब्ज़े दौरान अमेरिका नीटो ऐं ओलह जे ॿियनि मुल्कनि जी फ़ौजुनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इदारनि लाइ तर्जुमान तौरु सहूलियतकारनि तौरु कमु कयो ऐं काबिल ते तालिबान जे कब्ज़े खां पोइ उहे अफ़गान शहरी मुल्क छॾे पाकिस्तान में अची पहुता हुआ ऐं ओलह जे मुल्कनि खेनि महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जी ख़ातिरी कराई हुई, पर अञा ताईं मुंतक़िल न थिया आहिनि। 1 नवंबर खां पाकिस्तान में गैर क़ानूनी परॾेहिनि खे निकाले ॾियण जी मुहिम हलंदड़ आहे। उन दौरान अहिड़नि अफ़गानियुनि जी बि निशानदेही थी आहे जेके तालिबान जे हुकूमत संभालण खां पोइ ओलह जे मुल्कनि जे आसिरे ते पाकिस्तान अची पहुता हुआ। अहिड़नि अफ़गान शहरियुनि खे ॿियनि मुल्कनि ॾांहुं मुंतक़िल करणो हो, पर 2 साल गुज़रण बावजूदि खेनि मुंतक़िल न कयो वियो आहे ऐं उहे गैर क़ानूनी तौर ते पाकिस्तान में रहनि पिया। ऐं हाणे जॾहिं पाकिस्तान खे निकाली ॾेई रहियो आहे त अमेरिका उन ते एतिराज़ वारे रहियो आहे।